कोर्ट डीजी में कराची पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ रश्का हलाई थियण पोरियत शाहिद गोपांग एहतजाज कंदे चयो त चुप रहिया वे थाणे जी सब्जी मंडी चौकी जे अहलकारनि ऋण बारे ॾिनो आहे। बिना जवाब संदसि घर मथां चढ़ायूं करे ज़ुल्म कयो वञे थो। IG सिंध मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करे। स्विगेस में IBA पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ माजिद इसरार शर हिदायतुल्लाह शर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि अॻवाननि जो चवणु हो त IBA पास उम्मीदवारनि खे सिंध हुकूमत हिन महिल ताईं ऑफर ऑर्डर न ॾिना आहिनि, जेका ज़्यादती आहे। खुदारा मामले जो नोटिस वठी फौरी तौर खेनि ऑफर ऑर्डर ॾेई वधीक परेशानी खां बचायो वञे। टंडो आदम में हर साल 13 सफ़र ते शहादत सैयदा मासूम सकीना अलैहिस्सलाम जे हवाले सां मुनक़िद थींदड़ क़दीमी मजलिस अज़ा ऐं शब बेदारी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण ऐं उन्हनि खे हतमी शिकल ॾियण जे हवाले सां अकबर हुसैन चुग़ताई जी सरबराही में अज़ाख़ाना ज़हरा ते अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में मजलिस जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ामनि, सबीलनि, पार्किंग ऐं न्याज़ नगर समेत ॿियनि मामलनि खे हतमी शिकल ॾींदे मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं वयूं। कराची भरिसां कारनि इल्ज़ामनि हेठि आयल मलीर वासी वसीम ख़ासकली प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त सूमार इस्माइल ॻोठ में प्लाट जे मामले तां सॻे मामे ग़ुलाम अली उर्फ़ ॾाॾो ख़ासकली संदसि मथां कूड़ो कारनि जो इल्ज़ाम हयो आहे, जंहिं सबबु हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। मामले जो नोटिस वठी प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वार में वधंदड़ बदअमनी ऐं न्याणी नाज़िया चनो सां जिन्सी ज़्यादती कंदड़ 5 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वापारी इताद जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि फाज़िल राहू चौक ते शामियाना लॻाए एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे में सियासी, समाजी, सहाफ़ी, दुकानदारनि, शहरियुनि ऐं ॿियनि वॾे अघ में शिरकत कई। मचियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले जे तंज़ीम सादी जे हवाले सां डिस्ट्रिक्ट काउंसिल मचियारी में डिवीज़न सदर कुलसूम चांडियो, डिवीज़न सेक्रेटरी AXMPA हेर सोहो, इतलात सेक्रेटरी शबाना खान जी सदारत हेठि थियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान जो चवणु हो त पीपल्स पार्टी पंहिंजी पुराणी रिवायतनि खे बरक़रार रखंदे तंज़ीम सादी जो अमल शुरू कयो आहे। ईंदड़ हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी। पंगरियो में सेहत खाते पारां 28 अगस्त खां 9 सेप्टेम्बर ताईं शुरू थींदड़ हिफ़ाज़ती टुकनि जी मुहिम लाइ मेडिकल ऑफिसर डॉक्टर केमचंद जे अॻवानी में वाक कयो वियो। इन मौक़े ते डॉक्टर केमचंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ मुहिम 12 ॾींहं हलंदी। हिन में ॼावल ॿार खां 5 सालनि जे ॿारनि खे 12 बीमारियुनि खां बचाव लाइ हिफ़ाज़ती टुका लॻाया वेंदा। जाती वेझो ॻोठ गुल मोहम्मद धांधल में मुबीना अगवा बाद ज़्यादती जो शिकार थियल नारी परवीन धांधल सां इंसाफ़ न थियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त SSP ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।